साईं गुलाम नबी साहिब अवां खां पुछणु चाहींदुसि त पाण तज़किया नफ़्स जे बारे में चाहींदासीं त थोरो सम्झूं बि ॻाल्हायूं बि। अवां छा चवणु चाहींदव, तज़किया नफ़्स आहे छा? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व आलिहिल अतहार सय्यमा बक़ियतल्लाहि, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अज्जिल फरजहु। लग़ारी साहब तव्हां जेको उनवान रखियो आहे उहो बेइंतहा अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते गुफ़्तगू जी ज़रूरत आहे ऐं संजीदा मौज़ू, दिक्कत तलब मौज़ू ऐं वज़ाहत तलब मौज़ू आहे। तज़किया नफ़्स जो सवाल हर इंसान अॼु जे ज़माने में इहो चाहींदो आहे त आउं पंहिंजे पाण खे क्लियर ऐं साफ़ सुथरो करे हलां। ॾिसो, तज़किया नफ़्स में जेको तव्हां मौज़ू रखियो आहे, उनवान रखियो आहे, उन में ॿ वर्ड आहिनि। इहे अलॻि अलॻि वर्ड आहिनि, जिन्हनि जा रूट वर्ड बि अलॻि आहिनि, जिन्हनि जा मुफ़रदात बि अलॻि आहिनि। हिकिड़ो आहे तज़कियो, ॿियो आहे नफ़्स, ॿई अलॻि अलॻि लफ़्ज़ आहिनि ऐं इन्हनि जो क़ुरान मजीद में बेइंतहाई कसरत सां ज़िक्र आयो आहे, तज़किया नफ़्स जो, तज़किये जो बि, नफ़्स जो बि। दर हक़ीक़त इंसान खे अॼु जे मुआशिरे में, अॼु जे माहौल में, मुंहिंजे हिसाब सां सभ खां वधीक अगरि तज़किये जी ज़रूरत आहे त अॼु जे ज़माने में आहे। ख़ुदि लफ़्ज़ तज़किया जेको आहे, इन जी माना आहे यानी पाकीज़गी, पाकीज़गी इख्तियार करणु। ॿियो लफ़्ज़ आहे नफ़्स। ख़ुदि नफ़्स जी जेका क़ुरान जे रूह सां, अहादीस जे रूह सां या रिवायात जे रूह सां ॾिठो वञे तो ख़ुदि जेका नफ़्स जी डेफिनेशन कई वई आहे, वज़ाहत कई वई आहे, या उन जा जेके अक़साम ज़िक्र कया विया आहिनि, तो उलमा इन खे टिनि क़िस्मनि में ज़िक्र कयो आहे। पहिरियों क़िस्म आहे नफ़्स अम्मारा, ऐं थोरो सामईन ऐं नाज़रीन जी तवज्जो चाहींदुसि त इन खे दिक़त सां गोशगुज़ार फरमाइनि। तो पहिरियों क़िस्म आहे नफ़्स अम्मारा। नफ़्स अम्मारा ख़ुदि अमर मां निकितल आहे, यानी उहा नफ़्स, इंसान जो उहो अंदरूनी कैफ़ियत जंहिंखे रूह चओ या नफ़्स चओ, जेका इंसान खे मजबूर कंदी आहे बार बार हिड़ ॾींदी अथसि, तवज्जो ॾियारींदसि त बुरे कम ॾांहुं, रग़बत ॾियारींदसि त बुरो कमु कर, ही कमु अंजाम ॾे, कंहिंजी गिला कर, कंहिं मोमिन जी आबरू रेज़ी कर। इहा बार बार उनखे नफ़्स माइल कंदी आहे त ही कमु अंजाम ॾे, ग़लति रस्ते ॾेखारण जे लाइ। ख़ुदि इन कलमे मां तव्हां ॾिसो त अमर, जीअं असां वटि आहे आमरियत। आमरियत जो छा आहे? डेमोक्रेसी जे मुक़ाबले में आमरियत आहे। आमरियत यानी छा? आमरियत यानी हिकिड़े ई फ़र्द जो जेको सो हुकुम हले। जमहूरियत में छा हूंदो आहे? जंहिंखे असां जमहूरियत में यानी इत्तफ़ाक़ राय हूंदी आहे, अवाम जी राय मुंतख़ब थींदी आहे। ख़ुदि आमरियत इन में लफ़्ज़ अमारा यानी हिकु ई शख़्स जेको सो इंडिविजुअल तरीक़े सां मजबूर कंदो आहे त ही मुंहिंजो हुकुम लागू थिए। ईअं नफ़्स अमारा जेका असां इंसान खे मजबूर कंदी आहे त राह रास्त, राह मुस्तक़ीम खां हटी वञण लाइ।